बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। असीं पार्ट्स ऑफ स्पीच में नाउन पढ़ूं पिया ऐं नाउन जी असां जेको आहे काइंड्स बि पढ़ी चुका आहियूं। हाणे असां जेको आहे अॼु डायमिन्यूटिव नाउन्स इस्म तस्गीर जे बारे में पढ़ूं था। अचो त इन खे पढ़ूं। डायमिन्यूटिव नाउन सिंधी में इस्म तस्गीर अहिड़ा इस्म जेके नंढाई नफ़रत या मोहब्बत जो इज़हार कनि तन के सिंधी ॿोली में इस्म तस्गीर ऐं अंग्रेज़ी में डायमिन्यूटिव नाउन्स चइबो आहे। उनजी डेफिनेशन आहे नाउन्स दैट डिनोट स्मॉलनेस कंटेम्प्ट और अफेक्शन आर कॉल्ड डायमिन्यूटिव नाउन्स। अहिड़ा इस्म जेके नंढाई प्यार या नफ़रत जो इज़हार कनि तन के सिंधी ॿोली में इस्म तस्गीर ऐं अंग्रेज़ी ॿोली में डायमिन्यूटिव नाउन्स चइबो आहे। फॉर एग्जाम्पल बुकलेट, किताबड़ी या किताबड़ो, लीफलेट, पन्नड़ो या पनड़ी। उनका बाद में है नेस्लिंग, आखिरड़ो या आखिरड़ी। तो चवण जो मक़सद यह है जेकॾहिं मोनेस आहे त उनजे लाइ असां सिंधी में रईएड़ी ऐं जेकॾहिं मुज़क्कर आहे त उनजे लाइ असीं रेवाड़ो सिंधी में इस्तेमालु कंदा आहियूं। जॾहिं तव्हां अंग्रेज़ी में इनके ठाहिण जे लाइ इन जा ॿाहिरियूं आहिनि त सिंगुलर नाउन जे पुठियां LET ॻंढण सां इस्म तस्गीर ठही पवंदा आहिनि ऐं ॿियो रूल आहे जंहिंमें सिंगुलर नाउन जे पुठियां LING हणण सां जेको आहे इस्म तस्गीर या डायमिन्यूटिव नाउन्स ठही पवंदा आहिनि। हाणे असां जेकॾहिं जो फर्स्ट रूल ॾिसूं था उन में आहे बाय एडिंग LING आफ्टर द सिंगुलर नाउन्स। त चवण जो मक़सद इहो आहे त इस्म वाहिद जे पुठियां अंग्रेज़ी में इस्म वाहिद जे पुठियां LING ॻंढण सां इस्म तस्गीर या डायमिन्यूटिव नाउन्स ठहंदा आहिनि। फॉर एग्जाम्पल असां हिते लिखियो आहे फेट। हाणे फेट असांजो हिकिड़ो सिंगुलर नाउन्स आहे। जेकॾहिं असां हिन में एड जेको आहे LING एड कयूं था त इहो थी पए थो फेट लिंग। त हाणे हे आहे नाउन लेकिन इन जे बाद में जेकॾहिं असां LING जो इज़ाफ़ो कयूं था त इहो ठही पए थो असांजो लफ़्ज़ फेटलिंग जेको इस्म तस्गीर डायमिन्यूटिव नाउन ठहे थो पियो। उनखां बाद में आहे नर्स। नर्स जे सां जेकॾहिं असां प्लस कयूं था LING त उहो ठही पए थो नर्सलिंग। त माना नाउन अॻु में ई आहे पर जेकॾहिं असां इन जे पुठियां LING ॾियूं था त इहो जेको आहे इस्म तस्गीर जेको आहे ठही पए थो। उनखां बाद में आहे वीक। हाणे वीक में जेकॾहिं असां आख़िर में जेको आहे LING खे एड कयूं था त उहो ठही पए थो वीकलिंग, इस्म तस्गीर ठही पए थो। उनखां बाद में हे यंग जेको असांजो सिंगुलर नाउन आहे जेकॾहिं इन जे पुठियां असां LING एड कयूं था त इहो ठही पए थो यंग लिंग। त अहिड़े तरह ॿिया बि खोड़ सारा जेको आहे त नाउन आहिनि जंहिंजे पुठियां असां LING हाणे उन्हनि खे जेको आहे इस्म मां इस्म तस्गीर बणायूं था। उनखां बाद में ॿियो रूल आहे उन में आहे बाय एडिंग LET आफ्टर सिंगुलर नाउन्स। त इस्म वाहिद जे पुठियां अंग्रेज़ी में इस्म वाहिद जे पुठियां LET जेको आहे एड करण सां असांजे जेके आहे इस्म तस्गीर या डायमिन्यूटिव नाउन ठहनि था। मिसाल ॾिसो फॉर एग्जाम्पल जीअं आहे आर्म प्लस LET त इज इक्वल टू आर्मलेट। त असांजो आर्म मां आर्मलेट जेको आहे इस्म तस्गीर ठही पियो। आर्म में असांजो नाउन आहे लेकिन जेकॾहिं उनजे पोयां LET असां एड कयो त इहो आर्मलेट इस्म तस्गीर ठही पियो। उनखां बाद में आहे आई सां असां प्लस जेकॾहिं LET कयो त असांजो ठही पियो नओं लफ़्ज़ आईलेट जेको इस्म तस्गीर या डायमिन्यूटिव नाउन आहे। उनखां बाद में आहे रिंग। रिंग सां बि असां जेकॾहिं LET प्लस कयो त इहो असांजो जेको लफ़्ज़ ठही पियो रिंगलेट जेको असांजो इस्म तस्गीर डायमिन्यूटिव नाउन आहे। उनखां बाद में रूट प्लस LET इज इक्वल टू रूटलेट त असांजो नओं लफ़्ज़ ठही पियो रूटलेट जेको इस्म तस्गीर आहे। त चवण जो मक़सद इहो आहे त सिंधी में जेकॾहिं मुज़क्कर आहे त उनजे बाद में जेको असां रेवाड़ो जो इज़ाफ़ो कंदासीं त इस्म तस्गीर ठही पवंदो ऐं जेकॾहिं मोनेस आहे त उनजे बाद में जेको असांखे रईएड़ी जेको आहे रईएड़ी जेको आहे एड करण सां असांजो इस्म तस्गीर ठही पियो थो। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई आहे लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब